ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, दादू अदालत कत्ल केस में मुख्य जवाबदार खे 14 साल सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। मॉडल ट्रायल कोर्ट दादू जी अदालत में फुर मज़ाहमत ते क़त्ल थियल दानिश जमाली क़त्ल केस जी ॿुधणी ॾोह साबित थियण ते शाहिद लगारी खे 14 साल ऐं जवाबदार न्याज़ जमाली खे 5 साल क़ैद जी सज़ा जो हुकुम। अदालत ॿिनि ॼणनि फरीद लगारी ऐं वहीद लगारी खे ॾोह साबित न थियण ते बाइज़त बरी करे छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। दादू अदालत क़त्ल केस में मुख्य जवाबदार खे 14 साल सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो। मॉडल ट्रायल कोर्ट दादू जी अदालत में फुर मज़ाहमत ते क़त्ल थियल दानिश जमाली क़त्ल केस जी ॿुधणी ॾोह साबित थियण ते शाहिद लगारी खे 14 साल ऐं जवाबदार न्याज़ जमाली खे 5 साल क़ैद जी सज़ा जो हुकुम। अदालत ॿिनि ॼणनि फरीद लगारी ऐं वहीद लगारी खे ॾोह साबित न थियण ते बाइज़त बरी करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।